रसूलुल्लाह की सराहता जो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की अज़मत जो अल्लाह ताला कुरान करीम में अहिड़े तरीक़े सां ज़िक्र करे छॾियो आहे। कुरान करीम में ज़िक्र फरमाए छॾियो ऐं इरशाद फरमाए छॾी त जंहिं जाइ ते मुंहिंजो ज़िक्र हूंदो मुझे महबूब अलैहिस्सलाम जो मूंसां गॾु ज़िक्र थींदो। अल्हम्दुलिल्लाह मस्जिदुनि में, मदरसनि में, घरनि में जंहिं जाइ ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कलमो मौजूदु आहे, जंहिं जाइ ते तौहीद शरीफ़ मौजूदु आहे, उते रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रिसालत ऐं ख़त्म मर्तबत जो ज़िक्र मौजूदु आहे। वरफ़अना लक ज़िक्रक, ऐं हबीब असां तुंहिंजो ज़िक्र तुंहिंजे ताज़ीम ऐं अज़मत जे वास्ते बुलंद फरमाए छॾियो। जंहिंजो ज़िक्र अल्लाह ताला बुलंद फरमाए, जंहिंजो ज़िक्र अल्लाह ताला पाण सां गॾु बयानु फरमाए, जंहिंजो ज़िक्र अल्लाह ताला जी ख़ासि इबादत निमाज़ में बि ज़िक्र जो सिलसिलो जारी रहे, उन सिलसिले खे दुनिया की का कुव्वत ऐं ताक़त ख़त्म न थी करे सघे जेसिताईं क़ुरान करीम मौजूद आहे, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जो कलमो मौजूद आहे, तेसिताईं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की अज़मत ऐं ज़िक्र जो तर्क मौजूद हूंदो इंशाअल्लाह। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। तव्हां असां हबीब अलैहिस्सलाम जे ज़िक्र जी तक़रीब मल्हायूं था पिया, इहो तव्हां असां न तव्हां असांजा बुज़ुर्ग बि इहो कमु कंदा रहिया। हज़रत रोज़ानी रहमतुल्लाह अलैहि उर्स मुबारक ऐं मीराद शरीफ़ जो इंतज़ाम फरमाईंदो हो, फ़क़त जुलूस न पर नगर जो वॾो इंतज़ाम हूंदो हो। उन नगर में तमामु तकल्लुफ़ सां कमु वरितो वेंदो हो, छो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उर्स जो लॻंदो हो ऐं पाण पंहिंजे हथनि सां जमात जा हथ ॾुआरींदा हुआ, ख़ुशि थींदा हुआ, उन वांगुरु चिड़ंदा हुआ। अल्हम्दुलिल्लाह तव्हां असां हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जे जश्न में शरीक आहियूं, तव्हांखे बेहतराम मुबारक हुजनि। ऐं ॻाल्हि इहा आहे त फ़क़ति हिकिड़ो शैतान ऐं इब्लीस आहे जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद ते ख़ुशि कोन्हे को, बाक़ी सॼी काइनात ख़ुशि आहे, छो त सॼी काइनात खे वजूद मिलियो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वजूद ऐं तफ़सीक़ जे करे। क़ुदसी हदीस आहे, लौला लमा ख़लक़तुल अफ़राद, ऐं हबीब तोखे पैदा करणु मक़सूद न हुजे हा त आसमान ज़मीन बि न ख़लक़िया हा, ऐं पंहिंजी रुबूबियत ज़ाहिर करणी ही तरह तोखे बि ख़लक़ियुमि, ऐं जेकर तोखे न ख़लक़िया हा त सिज चंड राति ॾींहुं दुनिया जो को बि सिलसिलो न ख़लक़िया हा, न आदम अलैहिस्सलाम ख़लक़िजे हा, न हुन जो सिलसिलो औलाद थो अचे हा। हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जे मीराद में तव्हां असां सभिनी खे मुबारक हुजनि ऐं इंशाअल्लाह ज़िक्र जो सिलसिलो हमेशा जारी सारी रहंदो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि वबारिक वसल्लम। असांजा करीब असांखे पंहिंजी मोहब्बत अता फरमा, पंहिंजे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जी मोहब्बत अता फरमा, पंहिंजे हबीब अलैहिस्सलाम जे ज़िक्र जी तौफ़ीक़ अता फरमा। इलाहुल आलमीन असांजे बचनि खे, असांजे नौजवाननि खे, नंढनि खे, वॾनि खे सभिनी खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत अता फरमा। असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हमेशा दुरूद सलाम जा तोहफ़ा कंदा रहूं। इलाहुल आलमीन बीमारनि खे शिफ़ा अता फरमा, पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमा, आलम इस्लाम जी हिफ़ाज़त फरमा। असांजे औलियाए किराम जे ख़ानक़ाहनि खे हमेशा आबाद फरमा। हज़रत पीर साहब खे आफ़ियत अता फरमा ऐं जमात खे आफ़ियत अता फरमा। दरगाह शरीफ़ ऐं दरगाह शरीफ़ जे दीनी अदारनि खे, जामिया राशिदिया ऐं दीनी अदारनि खे, उते जे आलिमनि खे, फाज़िलनि खे, उस्तादनि खे सभिनी खे नेको ऐं शहादत अता फरमा। असांजे वालिदैन जी मग़फ़िरत फरमा। हज़रत पीर सैयद शाह मौलाना शाह खटज़नी रहमतुल्लाह अलैहि जा दर्जा बुलंद फरमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व आलिहि सरकार की आमद, महबूब की आमद।